में फितनो थी रहियो आहे ऐं मुंहिंजे ख़त्म नबूवत ते धाड़ो लगी रहियो आहे वञी मुंहिंजे ख़त्म नबूवत वारे अक़ीदे ते पहरो ॾे। सुभान अल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण मोकिलियो। सुभान अल्लाह। तो कादियानी खे जॾहिं पाण चैलेंज फरमायो त मुंहिंजे साम्हूं अच मूंसां मुक़ाबलो मुनाज़रो मुबाहिलो सब कुछ कर, लेकिन कादियानी साम्हूं न पियो अचे छो जो समझे पे त मां कूड़ो आहियां। बेशक सच्चे जे साम्हूं कीअं अचे। सुभान अल्लाह। बेशक वो कादियान जा जेके झाड़का हुआ वाठड़िया ई लाठड़िया उन्हनि जो सी जेकर तूं साम्हूं न ईंदे त पोइ असांजी ॿेड़ी ॿुॾी वेंदी, असां नक खणी न हली सघंदासीं। तंहिंजे करे तव्हां ज़रूर हिकिड़ो दफ़ो जी चैलेंज खे क़बूल कयो। उन मिर्ज़ा कादियानी चैलेंज क़बूल करे वरतो ऐं तारीख़ मुक़रर कई वई। हज़रत पीर मेरली शाह रहमतुल्लाहि ताला अलैह लाहौर में बादशाही मस्जिद में वो मुनाज़रो रखियो वियो हुओ। पीर मेरली शाह रहमतुल्लाहि ताला अलैह इस्लामाबाद गोरडा शरीफ खां पाण कुछ दी अग में लाहौर पहुंची चुका हुआ। मुकर्रर टाइम ते इंतजार कयूं, हु काणो कोन आयो। ॿियो ॾींहुं भी इंतजार कयूं, टे ॾींहुं लागी तो सही वेही इंतजार कयो, लेकिन कादियानी काणो आयो ही कोन, मुनाज़रे जे लाइ तैयार कोन थी सके। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पूरो मानो ते डाइन उजुर ॾियण लॻो। वरी ॿियो दफ़ो साईं तारीख़ रखी, उन ते कोन पहुतो। टियों दफ़ो तारीख़ रखी वई, उन में कोन आयो। पर कॾहिं बि साईं जे साम्हूं मुक़ाबले मुनाज़रे में कोन वेठो। बस ईअं ख़त लिखंदो हुओ, लिखत में ॾींदो हो, साईं लिखत में जवाब ॾींदा। बार बार साईं उनखे सॾींदा हा, लेकिन न ईंदा। पछाड़ी हज़रत पीर मेरली शाह रहमतुल्लाहि ताला अलैह जिन फरमायो तोखे शौक़ वॾो आहे कलम सां लिखण जो, सामू ॻाल्हाइण जो तो में शौक़ ना है, पर हिम्मत ही कान। सुभान अल्लाह। तंहिंजे करे हाणे मुनाज़रो बि कलमी कंदासीं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। न तूं ॻाल्हाए जे न मां ॻाल्हायां, पर हिकिड़ो दफ़ो आम्हूं साम्हूं त थियूं, दुनिया असांखे ॾिसे त सही। सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो आम्हूं साम्हूं थियूं, तूं बि साम्हूं अच, मां बि साम्हूं थो अचां। पोइ हिकु साफ़ पन्नो जिते लिखियल कुछ भी न हुजे उहा टेबल ते था रखूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां पंहिंजो कलम खणी खोले हितां थो रखां, तूं पंहिंजो कलम खोले हुन पासे रख। पोइ तूं पंहिंजे कलम खे हुकुम कर त लिखे, तुंहिंजे बारे में शाहिदी ॾिए त मिर्ज़ा कादियानी सचो नबी आहे। ऐं हेॾा मां पंहिंजे कलम खे थो चवां त शाहिदी ॾिए त मिठो महबूब मोहम्मद करीम आख़िरी ऐं सचो रसूल आहे। ताजदारे खत्म नबूवत, खत्म हरमई ताजदारे खत्म नबूवत। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि व बारक वसल्लम। पाण फरमान सिर्फ कलम था रखो, पाण में कौन ॻाल्हाईंदासीं, कलम खे था चऊं त लिख। पोइ जे तूं सचो आहीं त तुंहिंजो कलम लिखे, न त मां त सचो आहियां ई आहियां। पोइ ॾिसजे त मुंहिंजो कलम कीअं थो लिखे। लेकिन कादियानी इहो भी चैलेंज कबूल कोन कयो। जेड़े अंधा ई काणा कूड़ा तुंहिंजो पंहिंजो कलम तुंहिंजे हथ जो चवण नथो वठे, तूं नबी थो सॾाई। मुंहिंजो सचो नबी उहो आहे जो आंगुर जो इशारो करे त चोॾहीं जो चंड बि लही कदमनि खे चुमियो ॾींदो आहे। लथल सिज बि वापसि मोटी टे पहरी जे टाइम ते बि मौला अली साईं खे नमाज़ पढ़ाईंदो आहे। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आसमान जी मखलूक हुजे, ज़मीन जी मखलूक हुजे, उनजो चवण वठंदी आहे। बेशक सुभान अल्लाह। वो हज़रत पीर मेरली शाह रहमतुल्लाहि ताला अलैह जॾहिं कादियानी कबूल न कयो इहो चैलेंज मोटिया, हिकिड़े मौलवीअ जे साईं खे चयो चइसि हीउ त वॾो तव्हां चैलेंज करे छॾियो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। फरमायो हा जॾहिं को बि मुंहिंजो चैलेंज कबूल न पियो करे त पोइ मूंखे इहो ई ॾियणो पइजी वियो।
तव्हां के भला एतरी पक हुई छा तव्हां जो कलम उथी पाणे लिखे हा तव्हां जे पारां सुभान अल्लाह तव्हां के एतरी पक हुई छा बार फरमायो त मेहर अली शाह कुछ भी ना है पर मदीने वारे घोट मुखे चयो तू जिए चवंदे थी असा करे ॾेखारींदासीं सुभान यार ते भर वसो हो ऐं अॼु बि आहे अॼु बि जे कलम के हुक्म कया तव्हां जे साम्हूं लिखी बि ॾेखारी सुभान अल्लाह मौजज़ो मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ हजरत पीर मेहरली शाह रहमतुल्लाह ऐं ही बि ॿुधायां त हजरत पीर मेहरली शाह रहमतुल्लाह तआला अलैह सिलसिला आलिया चिश्तिया में हजरत महबूब मुर्शिद मलकानी घोट जा मुर्शिद करीम आहे हजरत महबूब मुर्शिद मलकानी घोट जा डायरेक्ट मुर्शिद हजरत महबूब मुर्शिद मलकानी घोट उते वया हुआ ऐं हजरत पीर मेहरली शाह जे साम्हूं उते वञी पंहिंजा गोॾा झुकायो हथ ते रखी बैयत कयो पीर मेहरली शाह जी उनखां सिलसिला आलिया चिश्तिया वरतो भी हुआ साईं सनद भी ॾिनी तहरीर भी ॾिनी शजरो भी ॾिनो इजाज़त भी ॾिनी त वञी करे मुल्क जे अंदर जीअं तो नक्शबंदी सिलसिलो हलाए रहियो आहे तो चिश्ती सिलसिलो भी आम जाम कंदो दरबार आलिया मलकानी शरीफ दरबार आलिया विहड़ शरीफ जमात अहले सुन्नत हजरत महबूब मुर्शिद मलकानी घोट रहमतुल्लाह तआला अलैह जन इरशाद अर्ज कयो त क़िबला मुंहिंजे मथां त करम नवाज़ी कई थी पर मुंहिंजो हिकिड़ो फ़कीर आहे जंहिंजो नालो ई आहे फ़कीर मोहम्मद विहड़ शरीफ वारो मुंहिंजो फ़कीर आहे मुंहिंजो ॾाढो प्यारो आहे मूं साम्हूं अची करे तव्हां खे अर्ज़ कयो आहे बैयत कई फैज़ वरतो आहे वो मूंसां गॾु हींअर कोन्हे पर बातनी तरह निगाह सां अवां खां परे नाहे अवां पंहिंजी नज़र जीअं मुंहिंजे मथां कई अथव न तीअं मुंहिंजे उन फ़कीर जे मथां बि साॻी निगाह फरमायो हज़रत पीर मेहरली शाह रहमतुल्लाह तआला अलैह जन फरमाए सुभाणे तव्हां खे ॿुधाईंदासीं ॿियो ॾींहुं थियो हज़रत पीर मेहरली शाह रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजो जुब्बो मुबारक पाण सां गॾु खणी आया ऐं इरशाद फरमाए त बाबा तुंहिंजे फ़कीर खे राति असां तवज्जो ॾिनी आहे हिते वेही करे इस्लामाबाद में तुंहिंजे फ़कीर खे वीहड़ में सिलसिलो चिश्तिया पूरो असां कराए छॾियो आहे ऐं ही जुब्बो जंहिंखे ख़रको चयो वेंदो आहे ही ख़रको असां पंहिंजो तोखे था ॾियूं त पंहिंजे हथनि सां पंहिंजे फ़कीर खे असांजे तरफ़ां पाराए पीर मेहरली शाह रहमत जो खरगो जुब्बो मुबारक असां वटि दरगाह शरीफ में मौजूद आहे हर महीने जे मुकर्रर जुमे यानी इस्लामी चंड जी बी जुमे जी रात महफिल थींदी आहे महफिल खां बाद पीर मेहरली शाह जे जुब्बे जो दीदार भी करायो वेंदो आहे सुभान अल्लाह सच्चो सैयद आहे बेशक सुभान अल्लाह ओ पीर मेहरली शाह रहमतुल्लाह तआला अलैह उनजा वालिद गिरामी वे लॾे इस्लामाबाद गोरडा शरीफ में आया तो इते अॻ में भी कुछ हिकिड़ा ॿिया शाह साहब रहंदा हुआ लेकिन उहे अहले तशय्युअ वारे शियन वारे अक़ीदे जा हुआ पीर साहब जी वालिद गिरामी जो इते आया हर तरफ खां माण्हू ईंदा रहिया ऐं जिलानी सैयद हज़रत गौस पाक जी औलाद सुभान अल्लाह हज़रत गौस पाक जी औलाद सुभान अल्लाह ओ शाह साहबन जेके अहले तशय्युअ हा ऐं ही अहले सुन्नत जा हा पीर मेहरली शाह वारा जिलानी सैयद हा हिननि सां दुश्मनी शुरू थी वई अल्लाह पीर मेहरली शाह अलैहि रहमत जिनके वालिद गिरामी फरमात बाबा तमाम सैयद आयो असां सैयद आयो आले रसूल आयो ये तमाम जी दुश्मनी असां सां सुठी ना है सुभान अल्लाह ता जो मजहब मसलक तमाम सां असां जो असां सुभान अल्लाह उन शाह साहब जेके आले तशी वारा हा उन्हनि चयो त बाबा मुनाज़रे जो तव्हां के चैलेंज आहे तूं असां सां मुनाज़रो मुक़ाबलो अल्लाह सुभान अल्लाह हज़रत पीर मेहरली शाह रहमत जा वालिद गिरामी फरमात चैलेंज मूंखे क़बूल आहे मां मुनाज़रे लाइ तयार आहियां तूं जेका तारीख़ दी मां तुंहिंजी औताक ते अची तो सां मुनाज़रो कंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं वेठा हू दरवेश पढ़ल तो कौन हो बवाली मुर्स हो
शियो जो को हो शाह साहब मवाली मुर्सो को छा कुरान पढ़िया कई हदीस पढ़िया आई ही तो आलिम भी हुआ, हाफिज भी हुआ, कामिल वली भी हुआ, सुभान अल्लाह ऐ जमाए जा अगवान रहबर भी हुआ, सुने गौस जा बच्चा भी हुआ, तो मदद भी सुने दस्तगीर जी, मदीने वाले घोट जी मदद, अल्लाह जी मदद, कुरान जी मदद, सुभान अल्लाह वेठा भाई हजरत पीर मेरड़ी शाह जे वालिद गिरामी फरमायो तबा हाने मुनाजरो शुरू कर, केड़े टॉपिक ते मुनाजरो कंदे, केड़े मौजू ते मुनाजरो कंदे, ओ मुनाजरो तू तयन कर, असा वेठा आयूं, असा जो जवाब हाने दीदासे। सुभान अल्लाह हुन शाह साहब मुनाजरो शुरू कयो जी बाबा हाने गाल ही आहे त उतां जी सराइकी बोली उन्हनि जी उ चवण लॻो त बाबा मेकड़ हिकड़ी दलील त सैयद जेको सो कदह सुन्नी होंदा ई कोई तौबा मेकड़ दलील है साईं फरमाते कि केड़ी दलील है बयान कर, आके मेकड़ दलील ए है त काठ दी कुन्नी नहीं सैयद सुन्नी नहीं, काठ दी कुन्नी, काठ जी कुन्नी बाबा ठहंदी, जेकरा ठहंदी तो शो पीस होंदी ओ चाड़ भी कान, जेकरा बाह ते चाड़ी वई तो काठ ही सड़ी भी तो भत किथा तैयार थे। सुभान अल्लाह अल्लाह मेकड़ दलील ही है तो काठ दी कुन्नी नहीं सैयद सुन्नी नहीं, तू सैयद का सदे दई सुन्नी आई ए कूड़ बैठा मरे दई, या तो सैयद आखिर छोड़ दे या सुन्नी मजहब छोड़ दे, मेकड़ दलील है काठ दी कुन्नी नहीं सैयद सुन्नी नहीं, दे जवाब। पीर मेरड़ी शाह जे वालिद गिरामी अलैहि रहमत इरशाद फरमाए जवाब तो के बाद मैंने दस्तूरी मुके मोहलत दे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह तेरी सदी जिंदगी तक मोहलत है। किसे में हाथ विझी बरका कड़ी फकीर के नवा ड्रोड़ पा पिंडी मजा काठ जी कुन्नी वठिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह काठ जी कुन्नी सुभान अल्लाह काठ जी कुन्नी वठिया जैसे ए काठ दी कुन्नी सुभान अल्लाह काठ दी कुन्नी ते है पर चढ़ सी की है कि मैं चढ़ लिख लेंदा चार घुरायूं पानी घुरायूं अंदर विधो को पंजा पैर मुबारक हिया ठायूं कुन्नी रखूं पैरन जे मथा फकीर के चो ताने बाह सोरी दो वंज ते मां भत तैयार करे दिखारे सुभान अल्लाह पैरन जे मथा कुन्नी रखूं अंदर बाह मरे पई बाह के ताकत ना है जो साईं सैयद सगोरे जे पैरन के तकलीफ दिए या काठ के साड़े बल्कि कुन्नी करम थींदी वई भत तैयार थी वयो भत जन्म लथो पर फरमाए तो शाह साहब ए है काठ दी कुन्नी ए है सैयद सुन्नी। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुझो पीर शान अहल बैत शान सहाबा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह काठ जी कुन्निया ही सैयद सुन्नी आहे। सुभान अल्लाह असा भी देखा नहीं था कि सैयद सुन्नी बैठा है ना साहब आले रसूल अहल बैत महफिल था मल्हाए हक चार यार कॉन्फ्रेंस बजे सुन्नी हुजर जो सबूत नहीं रहा है बजी मोहब्बत जो इजहार करे रहा है साबित करे रहा है आले रसूल असहाब रसूल मुखालिफ ना है बल्कि पान में मोहब्बत प्यार करने वाला है। सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान आले रसूल असहाब रसूल जो पान में प्यार आहे मोहब्बत है।
बेशक सुभान अल्लाह अजकल जी गाल नाहे ही उन्हें वक्त जी गाल आहे जै वक्त का वठी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदा असहाबी हुआ त सदन आल पाक भी हुओ बेशक सुभान अल्लाह जो पान में मोहब्बत हो हाणे माण्हुनि पंहिंजा पंहिंजा ख्याल आहिनि तखय्युल आहिनि ज़हन ठाहिया आहिनि पंहिंजनि पंहिंजनि ख़्यालात सां को दलील उन्हनि वटि न आहे असां वटि अल्लाह जे क़ुरान जो दलील मौजूद आहे सुभान अल्लाह बेशक मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सच्ची हदीस पाक मौजूद आहे बेशक सुभान अल्लाह अहल बैत आले रसूल जा सच्चा फरमान असां वटि मौजूद आहिनि सुभान अल्लाह असहाबन सगोरन जा फरमान असां वटि मौजूद आहिनि जी हिते ॿुधायो वियो क़िबला शाह साहब क़िबला मौलाना साहब तव्हां खे ॿुधायो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पिया फरमाइनि त मूंखे उहा चीज़ वणंदी आहे त मुंहिंजा सुहिणा चहिरो पाक तव्हांजो हुजे निगाह अबू बकर सिद्दीक़ जी हुजे अन नज़र इला वजहिक या रसूल अल्लाह तव्हांजे चेहरे जो दीदार कयां मूंखे इहो वणे थो उन सादे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन बि हीअं बि फरमायो आहे अन नज़र इला वजह अली इबादत अली जे चेहरे जो दीदार करण भी अल्लाह जी इबादत आहे नारे हैदरी नारे हैदरी जमात अहले सुन्नत शहंशाह विलायत मौला कायनात जो दीदार करण भी त असांजे लाइ इबादत आहे मुश्किल कुशा जे दीदार के इबादत समझी रहिया आहिनि त उन्हनि सां कीअं फिटाईंदा या कीअं उन्हनि सां इख्तिलाफ कंदा उन्हनि जूं पाण में मोहब्बतूं आहिनि हाणे ॿुधो त अल्लाह जल जलालु जो क़ुरान छा थो इरशाद फरमाए मूं जेका आयत करीमा तव्हांजे आॾो पढ़ी आहे ही सूरह फतह जे आख़िरी आयत जो पहिरियों हिसो मूं तिलावत कई आहे इन में अल्लाह सुब्हानहु व तआला जेको बयान फरमायो मां वरी इन जी तिलावत कयां ऐं जो तर्जुमो कयां इन खां पहिरियों अवां सभई साथी मूंसां गॾिजी बे आवाज़ बुलंद ही प्यारो दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तुझी जुबान खामोश न रहे बुलंद आवाज़ से पढ़दा लो सल्लल्लाहु अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह सुब्हानहु व तआला पे फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे बेशक आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वायो सुनो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जल जलालु जो रसूल ॻाल्हायो आहे रसूल आहे हो आहे या हूंदो आहे आहे सुभान अल्लाह हालांकि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ाहिरी तरह दुनिया में रहलत फरमायो आहे बुरको मटायो आहे रोज़े अतहर जे अंदर मौजूद आहे दुनिया जो दस्तूर आहे हिन दुनिया में जेको माण्हू गुज़ारे थो वञे त पोइ उनजो उहिदो वग़ैरह जेको हुओ दुनिया वारो उहो उन खां ख़तम थी वेंदो आहे कई बादशाह आया और मरी विया त बाबा उहे मुल्क जा बादशाह हुआ ईअं को चङो अॼु आहे फिरौन भी बादशाह हो शद्दाद हो निमरूद भी बादशाह हो असांजी सिंध सगोरी में केतिरा भला भला बादशाह हुआ जाम निज़ामुद्दीन समो बादशाह हो आहे कोन चयो वेंदो बेशक
मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा पाकिस्तान की वजीर आजमा हुई। मोहतरम आसिफ अली जरदारी साहब पाकिस्तान जो सदर आहे, लफ्ज़ सही आहे, हालांकि जेरो वेठो आहे दो विसा जो तांडे को हो चेको हुयो आहे कोई आहे उन्हीं के चेबो जेको जेरो भी हुजे उहदो भी हुजे। सुभान अल्लाह। हींअर इमरान खान पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे, जेरो भी आहे उहदो भी अथस, त इन के आहे चेबो ऐं मरी वियो या ओ जेरो आ उहदो नथस त उनखे हुयो चेबो। पर असां जॾहिं कलमो पढ़ंदा आहियूं त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मिठो महबूब मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहे, मतलब त अज भी असांजो महबूब हयात आहे। अॻे साॻे उहदे रिसालत ते फाइज़ आहे, अज भी असांजो रसूल आहे। मिसाल करण खां बाद उनकी रिसालत खत्म कान थी आहे, छो जो पाण हयात आहे, बल्कि हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में बाद में आया, अग में भी सुना महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूद हुआ, उन्हीं वक्त में भी रसूल हुआ, नबी भी हुआ। सुभान अल्लाह। वरी अब्बड़ जे पेट में आया तभी रसूल आहे, नबी आहे। वरी जावा नंढड़ा हुआ तभी नबी रसूल आहे, वॾा थिया तभी नबी रसूल आहे। वरी जॾहिं नबूवत जो ऐलान कयूं, हिकिड़ो उहदो मिलण, ॿियो जो ऐलान करण। उहदो अॻ में मिली चुको आहे, ऐलान 40 साल जी ज़िंदगी खां बाद फरमायो अथल त इहो पाण ऐलान फरमायो तभी पाण नबी रसूल आहे। वरी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज रोज़े पाक में आहे तभी पाण रसूल आहे। वरी क़यामत जो ॾींहुं थींदो तभी मिठा महबूब करीम अल्लाह जा रसूल आहे। ये आयत करीमा ही बुधाए पई त तुंहिंजा मुंहिंजा नबी हयातुन नबी आहे, ज़िंदह नबी आहे। असां ज़िंदह नबी ते कलमो पढ़ियो आहे, असां जो हाज़िर नाज़िर नबी आहे। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल आहे, अग में भी हुआ, आलमुल अरवाह में भी, तो आलम दुनिया के अंदर भी, आलम बरज़ख में भी, आलम उखरा में भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद आहे, तो सदन रिसालत भी मौजूद आहे। हजरत अल्लाह लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैहि जिन इरशाद फरमायो त सहड़ जा सिंगार अण लेखिया अग हुआ, नका कुल फयकून हुई, नकाबी पचार मलकनिया महद हुई, तहिया जी तंगार तद मोहब्बत साण में हार लायाई लतीफ चए। जजी दिल ठरिया हथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह चए। अल्लाह सुभान व तआला हबीबन करीमन के अग में ही रिसालत वाली सिफत सा माला माल फरमायो। रब करीम जल जलालू फरमायो तुमो जो सोनो महबूब वो तुमो जो रसूला उन्हीं जो तो शान वडो आ, पर वल्लज़ीन माहू जेके मुझे सोने महबूब साण गड्डा है ना, उन्हनि जो शान बुधो त छा है। अल्लाह जल जलालू पे इरशाद फरमाए वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार, जेके मुझे सुने महबूब करीम सा कड्डा है। अशिद्दाउ
अलल कुफ्फार काफिरन जे मथा सख्त आहिन काफिरन सा का भी रियायत ना है काफिरन साण सख्त आयल जे गाल में काफिरन के तकलीफ थिए थी उन्हीं तकलीफ के बधाईंदा रहंदा दुश्मनन के साड़ीदाई रहंदा दुश्मनन जे मथा काफिरन जे मथा पाण सख्त गिर आयल एतरे कदर जो मक्के पाक की जिंदगी आ सुने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे पाड़े सरी जेके काफिर हुआ उहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में आया हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो कि ये तमा जो अचन थियो अर्ज कयो किबला तमा जी दरबार में असा ताह खणी आया आयो पाण फरमायो त कंजी ताह खणी आया आयो चवण लगा त साईं तुझे यार अबू बकर सिद्दीक जी ताह सा खणी आया आयो मिठे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे यार जी केड़ी ताह हजरत अबू बकर सिद्दीक भी जलवा फरोज आए सोना सिद्दीक अकबर काफिरन जे तरफ न प्या दिसल बल्कि चेहरे बददुहा जे तरफ नजर कयो दिसी रहा है मुझा दोस्तों महबूबन करीमन फरमायो ओ पर मुझे यार जा पाड़े श्रीयो केड़ी मुझे यार जी ताह तमा खणी आया यो अर्ज करन लगा किबला जदा रात थी दिया खाई पी असा जदा सुमदा आयो निंड मस इंदिया तुझो यार रात जो उठी पंहिंजे घर जे अंगण ते अची करे नमाज जी नियत करे बीहंदो आ पो अल्लाह जे कुरान जी लोली ॾींदो आ ऐं रोईंदो बि आहे अहिड़े अंदाज़ सां कुरान पढ़ंदो आ अहिड़े दर्द ऐं फिराक सां पढ़ंदो आ असां सुतलन जी निंड फिटी वेंदी आहे असां सुजाग थी पवंदा आहियूं असांजा बचड़ा सुजाग थी पवंदा आहिनि असांजा पोहड़ा सुजाग थी पवंदा आहिनि पोइ सॼो पाड़ो अबू बकर जे रोअण सां गॾु सॼी राति असां बि रोईंदा रहंदा आहियूं सुणे लाल लतीफ सरकार सही फरमायो त अचो सूरन वारियूं कयूं सूरन जी पचार घना कनी थोरा नाहे सूरन खां का धार बिना जे दातार से त झोली पाए झलिया मो सोने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे रोवण सां ऐं उन्हीं जे अंदाज़ पढ़ण वारे सां असांजा नंढा बचड़ा असां पाण असांजा पोहड़ा ये सभई पार कढी पिया रोईंदा आहियूं सॼी राति असांजी निंड फिटी वेंदी आहे दाह इहा खणी आया आहियूं पंहिंजे यार खे चओ त या कमरे जे अंदर बंदि करे पाण खे पढ़े या आस्ते क़ुरान करीम खे पढ़े अञा काफ़िरनि इहा दाह कई आहे मिठे महबूबन करीमन जुबान सा को लफ्ज कोन कुछो आ महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अबू बकर सिद्दीक जे तरफ नजर फरमाया यानी पान निकाह सा पुछन पिया अबू बकर इनी जो जवाब छाए सुने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन अर्ज कयो किबला या मुखे त खबर का नहीं त के मुझे पाड़े वारन जी निंड थी फिटे या मूसा गड उहे भी रोई रहा है जे कदा काफिरन के कुरान जे पढ़ने बुधण सा तकलीफ थी थिए वो शाहिद थियो मां अञा भी जोर सा कुरान पढ़दस अञा भी दर्द सा कुरान पढ़दस अशिद्दा अलल कुफ्फार काफिरन जे मथा सख्त आहे काफिरन सां जी मोहब्बत ही ना है काफिरन सां जी पवई कौन थी बीजाते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ला तजिद कौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हाद्दल्लाह व रसूलह वलौ कानू आबाअहुम
आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान। जो कुरान ते अकीदो हाथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो ला तजिद कौमा ओ सोना तव्हां दिखे एड़ी कौम कौन मिलंदी एड़ा माण्हू कौन मिलंदा अमा एड़ा माण्हू कोईड़ा माण्हू लभंदो ई कोन लहंदो ई कोन एड़ा माण्हू तव्हां खे हाणे कोन मिलंदा जिनजो ईमान अल्लाह ते ऐं आखिरत ते आहे यानी असहाबन सगोरन जहिड़ा माण्हू ओ मुंहिंजा सोना दुनिया जे तरफ़ नज़र फरमायो इन्हनि यारनि जहिड़ा तव्हां खे बिया यार हाणे कोन मिलंदा जो ई उन्हनि सां मुहब्बत कल जिन जे दिलनि जे अंदर अल्लाह ऐं रसूल सां दुश्मनी आहे ई कदा भी तुंहिंजे ऐं मुंहिंजे दुश्मननि सां कदा भी मुहब्बत कोन कंदा। रब करीम फरमायो वलौ कानो आबाअहुम भली खणी इन्हनि जा पीर छो न हुजन या इन्हनि जा पुट छो न हुजन या इन्हनि जा सगा भाइर छो न हुजन या इन्हनि जा वेझा रिश्तेदार छो न हुजन मुंहिंजा सोना जेकॾहिं इन्हनि जो पीउ काफ़िर आहे या इन्हनि जो पुट काफ़िर आहे या इन्हनि जो भाउ काफ़िर आहे या इन्हनि जो रिश्तेदार काफ़िर आहे हेॾा तुंहिंजी ऐं मुंहिंजी ॻाल्हि आहे सोना ही एतिरा त तोसां वफ़ादार आहे जो पीउ जेकॾहिं काफ़िर आहे त कॾहिं पीउ सां दिलि न लॻाईंदा तो सोने रसूल सां दिलि लॻाईंदा पुटनि सां इन्हनि जी दिलि न हूंदी आहे बचनि सां इन्हनि जी दिलि न हूंदी आहे भाइरनि सां दिलि न हूंदी आहे जॾहिं तुंहिंजो वास्तो अची वियो पोइ न पीउ खे ॾिसंदा न पुट खे ॾिसंदा आहिनि न भाउ खे ॾिसंदा आहिनि न दोस्त खे ॾिसंदा आहिनि हुननि जी निगाह हिकु अल्लाह ते ॿियो सोने तो रसूल करीम ते आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुंहिंजो पीर मुंहिंजो पीर दरबार अली आवियन शरीफ मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान जमात अहले सुन्नत सुने महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमायो उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान ही उहे माण्हू आहिनि जिन जे दिलनि में अल्लाह पाण ईमान लिखियो आहे। अल्लाह पाण ईमान लिखियो तोखे कलमा मौली साहब पढ़ायो होंदो या उस्ताद सेखारियो होंदो या मां पीउ सेखारियो होंदो असहाबन सगोरन खे अहल बैतन सगोरन खे कलमो सेखारण वारो मदीने जो घोट ऐं दिल में कलमो लिखण वारो अल्लाह पाण आहे। अब असांजी शइ ठहियल हुजे त असां उनखे ड्राहे न सघूं दोस्तनि बल्ब ॿारिया हिकिड़ो जेकॾहिं उथे त लाइन कटे सभु बल्ब बंदि थी सघनि था लाउड स्पीकर भाऊ हलाए रहियो आहे जेकॾहिं हितां मां हिंजी क्लिप कढां लाउड स्पीकर सॼो बंदि थी वञे असांजे माण्हू जी पंहिंजी ठहियल आहे ॿियो केरु फिटाए सघे थो पर अल्लाह जल जलालु चंड ऐं सिज खे रोशन कयो आहे कि माउ जे लाल खे ताक़त जो सिज खे लिकाए सघे या चंड खे लिकाए सघे अल्लाह जा रोशन कयल आहिनि बगैर थंभन जे अल्लाह आसमान के बिहारियो आहे कि साजिस्तान के ताकत जो इन आसमान के जमीन ते केराए ॾेखारे खुदा जी खलचल शे उनके केर बिगाड़ी दो। अल्लाह जल जलालु फरमायो उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान ही तुझा सहाबियो खुश नसीब आहिनि जंहिंजे दिलनि में अल्लाह पाण ईमान लिखियो आहे।
अल्लाह जल्ल जलालो उनजे दिलनि जे अंदर ईमान लिखियो। तॾहिं सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमात मुंहिंजा सहाबियो अल्लाह ताला तव्हां खे मुंहिंजे लाइ चूंडियो आहे ऐं मूंखे तव्हां जे लाइ चूंडियो आहे। तव्हां खे मुंहिंजे हज़रत मौलाए कायनात मुश्किल कुशा करम अल्लाह वजुल करीम जिन इरशाद फरमाइन था त अल्लाह तबारक व तआला नबियन सगोरन जे